अच्छा जी, इस्माइल साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि। माशाल्लाह सां हिकु अरसे खां ॾाढो ख़ूबसूरत कमु जेको न सिर्फ़ु तव्हांजे माण्हुनि जे लफ़्ज़नि में हूंदो आहे बल्कि नज़र बि ईंदो आहे ऐं न सिर्फ़ु सिंध में, पाकिस्तान में, इंटरनेशनली तव्हांजा जेके ख़ूबसूरत रंग आहिनि क्रिएट थियल उहे असांखे नज़र ईंदा आहिनि। थोरो सो मूंखे इन सफ़र जे बारे में मां चाहींदमि त पंहिंजे नाज़रीन ताईं ॻाल्हियूं पहुचायां बिकॉज़ अॼु जॾहिं तव्हां जीअं प्रिय साहिब फरमाए रही हुई त असांजी जेका यंग जेके असांजी जनरेशन आहे उहा एक्चुअली इन टेंशन में बि आहे त असांखे छा अॻियां करिणो आहे एंड आई गेस पंहिंजे कल्चर खे प्रमोट करणु इहो सभिनी खां ख़ूबसूरत हिकु तरीक़ो आहे पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखण जो। मां थोरो सो ॼाणणु चाहियां थी तव्हांजो उहो शुरूआती टाइम जंहिं शुरूआती टाइम में तव्हां स्टार्ट कयो ऐं कीअं रंग समेटिया, कीअं माण्हुनि ताईं इहे शयूं पहुतियूं? मां पाकिस्तान स्टील में 1978 खां वठी आहियां त कुझु साल 25 साल अॻु में मां असल में क्रिकेट सां बि लाॻापियल आहियां। स्टील टाउन जेमखाना क्रिकेट टीम आहे उनजो मां प्रेसिडेंट रहियो आहियां ऐं यूनस ख़ान मुंहिंजी टीम मां वियो आहे ऐं उनखां अलावा मां कराची सिटी क्रिकेट एसोसिएशन जो बि उहिदेदार रहियो आहियां। सो उन वक़्तु मूंखे इहो शौक़ु थियो त मां स्पोर्ट्स जी शॉप खोलियां। मां स्पोर्ट्स जी शॉप त खोली, मां ऐं स्पोर्ट क्रिकेट टीम जो मां प्रेसिडेंट बि आहियां। मुंहिंजो सेक्रेटरी ख़त लिखंदो त हिनखे सामान ॾे, हिनखे ॾे। पोइ मूंखे किरायो पंहिंजे घरां भरिणो पवंदो हो। पोइ वरी मां उहो स्पोर्ट्स खे बंदि करे मां चयो त सभ खां सुठो कारोबार जेको आहे उहो आहे पंहिंजी शयुनि जी, यानी पंहिंजी सकाफ़त खे प्रोमोट करणु। सो असल छा आहे त हिकिड़ा माण्हू जेके कारोबारी हूंदा आहिनि उहा 500 जी शइ 1500 2000 में खपाईंदा आहिनि, पर जेकॾहिं 500 वारी जो 100 रुपया नफ़ो रखी खपाईंदो त उहा शइ अॻिते बि वेंदी, वधंदी ऐं उनजो प्रॉफिट बि ईंदो। ऐं इहो मां सफ़र 25 साल पहिरीं खां शुरू कयो ऐं पोइ वरी जॾहिं सम्झो कल्चर डे मल्हाइण शुरू कया विया त पोइ इन कारोबार में वधीक इज़ाफ़ो थियो ऐं असांखे त इंट्रोडक्शन मिली वियो। कैनेडा, अमेरिका, पूरी दुनिया में शयूं वञणु लॻियूं ऐं दुनिया सां सम्झो असां ॻंढिजी वियासीं। ऑस्ट्रेलिया, जापान, चाइना, हाईलैंड, यानी दुनिया जो को मुल्क रहियल हूंदो जिथे मुंहिंजी शयूं इहे न वयूं। ऐं मुंहिंजो कमु आहे त मां पंहिंजे कल्चर जी प्रमोशन कयां। ॾिसो असां वटि सिंधी अजरक आहे, जेको ओरिजिनल अजरक आहे उहो घणो महांगो आहे, पर मूंखे त यादि आहे त मां हिकिड़ो दफ़ो असांजे मिनिस्टर खे अहिड़ो ई उन मां हीअ अहिड़ो ई स्कार्फ ठाहे ओरिजिनल अजरक मां, उहो मां उनखे पारायो त ऑफिस में वञी हुन ॾिठो त हे त ओरिजिनल अजरक आहे। त कंहिंजो साईं हो मुंहिंजो ॾाढो कॉन्फ्रेंस थिए पई, उनखे महिमान अचनि पिया, उनखे इहे ई ठहिराए छो न ॾियूं। ॿिए ॾींहुं साईं सरदार शाह मूंखे घुरायो, इस्माइल ही केतिरे जो ठहंदो? मां ठहंदो 450 जो। तव्हां मूंखे मुनाफ़ो ॾिनो त बि ठीकु आहे, जे न ॾिनो त मां ईअं सम्झंदुसि त पंहिंजे कल्चर जे वाधारे में पंहिंजो हिसो मिलायो। त सरदार शाह चयो हिते दुनिया कमाए पई, तूं वरी चईंदो त मां हिसो मिलायां, वञी ठाहे। वरी मां हुनखे चयोसीं मुंहिंजो बैग हिकिड़ो मुंहिंजो ख़्वाहिश आहे त अजरक जो बैग हुजे जेको मुंहिंजे दड़े जे हवाले सां हुजे, माना हुन ते प्रिंट वग़ैरह थियल हुजे। सैंपल किथे आहे? माना सैंपल मुंहिंजे दिमाग़ में आहे, चङो वञी ठाहे। ऐं माना उहो अजरक असांजो एतिरो आहे त मूंखे एज़ाज़ु आहे त मां अब्दुल सत्तार ईदी जे तदफ़ीन में शिरकत कई ऐं जेॾीमहिल आर्मी वारा इहो सलामी ॾेई विया त मां उहो अजरक उनजी क़बर ते रखियो ऐं माना सवे चैनल हुया जेके लाइव हुया उन वक़्तु दुनिया में, ऐं उन्हनि ॻाल्हायो मूंसां त तव्हां हीउ छा खणी आया हो? त मां उनखे ॿुधायो त हीउ मां सिंध जे तरफ़ खां अब्दुल सत्तार ईदी जे लाइ हीअ मोहबत जी निशानी खणी आयो आहियां अजरक। ऐं पोइ माण्हुनि फ़ोनूं कयूं, बाबा असां दुनिया में ॾिसूं वेठा पिया तव्हांखे। त मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त हाणे साना जो कन्वेंशन हुयो, उते बि ईअं हुयो त असां हिते अमरनाथी मेमण साहिबु आयो, हुन अजरक हिकिड़ो पसंदि कयो, पोइ 600 स्कार्फ नंढा ठाहे मोकिलियासीं ऐं पहिरियों दफ़ो उन्हनि पंहिंजे सभिनी महिमाननि खे पारायो। ऐं पोइ वरी उनजे सदर मूंखे फ़ोन कयो त तव्हांजे करे असांजो प्रोग्राम कामयाबु थी वियो, तव्हांखे मिस बि कयोसीं ऐं असांखे ख़बर पई त तव्हां मुनाफ़ो न वरितो असांखां। मां चयो आई एम श्योर अहिड़ियूं खोड़ सारियूं स्टोरीज़ हूंदियूं जेके असां वक़्तन फ़वक़्तन इंशाअल्लाह पंहिंजे प्रोग्राम में शामिल बि कंदासीं। हिकु कॉल आहे जेका मां पंहिंजे प्रोग्राम में शामिल करणु चाहियां थी ऐं असां सां गॾु डॉक्टर दिलीप कुमार दोलतानी साहब आहिनि। अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम सलाम। मैं भी छाल ठीक है, ठीक ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां ख़ैरियत सां आहियो? हाँ हाँ ज़बरदस्त ज़बरदस्त। मां अॼु तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसां पियो, ज़बरदस्त। त जेको आहे यकीनन तव्हांखे कॉल करण जी कोशिशि कयमि तो कॉल लॻी वई आहे।
त हाणे इहो आहे त जी। साईं जिन असां कंगराणी साहिबु वेठा आहिनि ऐं ॿियो दोस्त असांजो जेको पंवर साहिबु वेठा आहिनि सकाफ़ती हवाले सां जी ॿई हिकिड़ा सिंध जा अहम तरीन माण्हू वेठा आहिनि मुंहिंजे हिसाब सां। जी तो उन्हनि दोस्तनि सां ॻाल्हाइणो हो त मुंहिंजो सवाल हो मुंहिंजो हिकिड़ो त कंगराणी साहिब खां त असां वटि सिंध में मां महसूसु कयां पियो कुझु टाइम खां वठी कुझु जेके राइटर हुआ अॻे में पैदा थिया असां वटि उस्ताद बुखारी जहिड़ा ॿिया तमामु घणा सिंध जा नाला खणी सघजनि था। हिन वक़्तु जेका इहा फुक़दान छा माना एतिरी जेका आहे उहा माना सम्झो घटिताई छो आहे ऐं अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा छो कोन पिया थियनि ऐं प्लस में अदीब दानिश्वरनि जी वॾी खोट आहे सहाफ़ियुनि जी वॾी खोट आहे माना सिंध में तमामु घणो इहो सम्झो त हिकिड़े क़िस्म जो सम्झो छा चइजो हुनखे चइजे त माना तमामु घणी कमी महसूसु थिए थी त सिंध जेको आहे उन में इहे शयूं पैदा न पई करे अहिड़े क़िस्म जा माण्हू पैदा न पिया थियनि उनजो सबबु छा आहे। हिकिड़ो त इहो मुंहिंजो सुवाल हो कंगराणी साहिब सां। ॿियो साईं जेको असांजो पंवर साहिबु वेठो आहे जेको मूं हुनजी थोरी घणी ॻाल्हि ॿुधी आई मां नालो साईं ॿुधो आहे जी त सकाफ़ती हवाले सां यकीनन असांखे फ़ख़ुरु हूंदो आहे त सिंधी असांजे घरनि में हींअर बि घटि में घटि मुंहिंजे घर में 25 अजरगूं पई वञनि छाजे करे जो हिते असां रहूं था त ओमान में त असां वटि को महिमान ईंदो आहे त हुनखे अजरक ज़रूरु पाराईंदा आहियूं भले को इंडियन हुजे पाकिस्तानी हुजे श्रीलंकन हुजे या किथे जो बि हुजे हुनखे अजरक जी असां तोहफ़ो ज़रूरु पेश कंदा आहियूं। सो बहरहाल सिंधी जेको सकाफ़त जूं शयूं आहिनि उहे तमामु घणियूं वॾियूं आहिनि तमामु घणियूं रिच आहिनि ऐं अगरि जेकॾहिं असां वटि दुनिया सॼी में अगरि हुनजी मार्केटिंग कयूं ऐं उनजी असां प्रोडक्ट खे जेकॾहिं सही तरीक़े सां जेकॾहिं असां लॉन्च कयूं ऐं बाक़ाइदे जेका दुनिया में अॼुकल्ह आहे जंहिं हिसाब सां त आउं सम्झां थो हीउ वॾो हिकिड़ो इंडस्ट्री आहे जेका असां दुनिया सॼी में इन मां नाणो कमाए सघूं था पर असां वटि बदकिस्मती सां हिकिड़ो अहिड़ो को सिस्टम न ठही सघियो आहे सरकारनि जे तरफ़ां कोई एतिरी सपोर्ट न मिली सघी आहे इन्हनि शयुनि खे जो उहे शयूं प्रोमोट थियनि सॼी दुनिया में सिंध जो जेको आहे उहो हिकिड़ो पिक्चर जेको आहे दुनिया में वञे। सो बहरहाल इन ते कमु करण जी वॾी ज़रूरत आहे। मां सम्झां थो त इहो जेकॾहिं को फील्ड को अहिड़ो प्रोफेशनल माण्हू जेकॾहिं इहे वाक़ई इन शइ ते को कमु कनि त इहा वॾी हिकिड़ी अचीवमेंट थी सघे थी पर उन लाइ हिकिड़ो जेक ॾियण लाइ फर्स्ट जेक ॾियण लाइ मां सम्झां थो जेकॾहिं सिंध गवर्नमेंट जेकॾहिं इन हवाले सां को सुठो स्टेप्स खणे को अहिड़ी वॾी का इंडस्ट्री को इन हवाले सां को या डिज़ाइन थिए को मामिलो त मां सम्झां थो तमामु वॾो कमु थी सघे थो। इहे ॿ मुंहिंजा सुवाल हुआ तो ये दोस्त ज़रूर ॾियनि त महिरबानी थींदी उन्हनि ज़रूर इन बारे में असां ज़रूर डिस्कस कंदासीं प्रोग्राम में। थैंक यू सो मच दौलतानी साहब कॉल करण जे लाइ ऐं ईअं ई प्रोग्राम ॾिसंदा रहो रोज़ ईअं ई लाइव असां सां ॻाल्हाईंदा रहो ठीकु आहे। थैंक यू अल्लाह हाफ़िज़। आई गेस कॉल कटिजी वई आहे ऐं इहे ॻाल्हियूं ज़रूर असां प्रोग्राम में कंदासीं।